अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवामी आवाज़ टीवी में भली कार आऊं आया अफशां उस्मान। सब का पहिरीं शामिल कंदासीं हेडलाइंस। बचाव वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त पाकिस्तान जी क़ौमी सलामती सभ खां अहम आहे। कलभूषण केस में फ़ैसिलो ॿाहिरीं दबाव बदिरां क़ौमी सलामती खे ॾिसी कयो वेंदो। उबूरी फ़ैसिलो कंहिंजी शिकस्त या कामयाबी नथी चई सघिजे। मौत जी सज़ा ते मनानामो त रुॻो रस्मी आहे। पीटीआई सरबराह इमरान ख़ान कलभूषण जी सज़ा ख़िलाफ़ आलमी अदालत जे फ़ैसिले ते नवाज़ जी मौती में मैच फिक्स जो इल्ज़ाम मणी छॾियो। इन में अॼु कामयाब थी वियो। थी सघे थो फ़ैसिले ते मैच फिक्स हुजे। मोदी जी पॉलिसी पाकिस्तान खे गैर मुस्तहकम करण जी आहे। हू पड़े मुल्कनि खे बि इस्तेमाल करे पियो। बीएनपी सरबराह मीर हासिल बिज़न जे ग्वादर वाक़े ते सिंधी क़ौम खां माफ़ी वठंदे चयो आहे त भारत खे ख़ुश करण लाइ बलूचिस्तान जी आज़ादी पसंदनि सिंधी नौजवाननि खे निशानो बणायो वियो। सिंधी ऐं बलोच ॿ अहिड़ियूं क़ौमूं आहिनि जिन जो माज़ी में हिक ॿिए मथां एतमाद रहियो आहे, पर हिकु ॾहाके खां बलूचिस्तान हिकु साज़िश जो शिकार आहे ऐं बलोचनि जी आज़ादी पसंदनि खे सिंधियुनि ख़िलाफ़ इस्तेमाल कयो पियो वञे। मुल्क में शफ़ाफ़ नमूने आदमशुमारी थी रही आहे। ॿियो मरहलो मुकमल थियण बाद 2 महीननि अंदर डेटा रिपोर्ट पधरी कई वेंदी। पहिरीं मरहले में पाकिस्तान जे 62 ज़िलनि ऐं ॿिए मरहले में 88 ज़िलनि जे 2 ब्लॉकनि ते हिकु एनवीमीटर ज़रिए घरशुमारी जा मरहला मुकमल करे आदमशुमारी जो कमु शुरू कयो आहे। पाकिस्तान ॻणप खाते जे कमिश्नर आसिफ़ बाजवा जो घारे में मीडिया सां ॻाल्हियूं। लाहौर खां कराची वेंदड़ एक्सप्रेस मां निंगरी हिकिड़ी ज़ख़्मी थी पई। ॻणती जोगी हालत में अस्पताल दाख़िल करायो पियो। नाज़रीन, हियूं हेडलाइंस। तफ़सीली ख़बरूं हिकु शॉर्ट ब्रेक खां पोइ। ख़बरनि में हिकु दफ़ो ॿीहर भली कार। बुलेटिन शुरूआत कंदासीं ख़बर सां। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त पाकिस्तान जी क़ौमी सलामती सभ खां अहम आहे। कलभूषण केस में फ़ैसिलो ॿाहिरीं दबाव बदिरां क़ौमी सलामती ॾिसी कयो वेंदो। उबूरी फ़ैसिलो कंहिंजी शिकस्त या कामयाबी नथी थी सघे। मौत जी सज़ा ते मनानामो त रुॻो रस्मी आहे। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे दिफ़ा वारे वज़ीर चयो त पाकिस्तान जी क़ौमी सलामती सभ खां अहम आहे। हुन चयो त कलभूषण केस में फ़ैसिलो ॿाहिरीं दबाव बदिरां क़ौमी सलामती ॾिसी कयो वेंदो। ख़्वाजा आसिफ़ चयो त क़ौमी सलामती ते को ठाह मुमकिन नाहे। इहा पहिरीं तरजीह आहे। संदसि चयो त कलभूषण बाबति अञा रुॻो उबूरी फ़ैसिलो आयो आहे। केस जे मामलनि ते अञा बहस ई नाहे थियो। बचाव वारे वज़ीर चयो त उबूरी फ़ैसिलो कंहिंजी शिकस्त या कामयाबी नथी चई सघिजे। ख़्वाजा आसिफ़ चयो त अञा त आलमी अदालत मौत जी सज़ा ते अमल खां रोकियो आहे। कलभूषण जी मौत जी सज़ा ते मनानामो त रुॻो रस्मी आहे। पीटीआई सरबराह इमरान ख़ान कलभूषण जे ख़िलाफ़ आलमी अदालत जे फ़ैसिले ते नवाज़ जी मौती में मैच फिक्स जो इल्ज़ाम मणी छॾियो। संदसि चयो त जंदाल जे मक़सद सां पाकिस्तान आयो हो, इन में अॼु कामयाब थी वियो। थी सघे थो फ़ैसिले ते मैच फिक्स हुजे। मोदी जी पॉलिसी पाकिस्तान खे गैर मुस्तहकम करण आहे। हू पड़े मुल्कनि खे बि इस्तेमाल करे पियो। ख़ांगी टीवी खे इंटरव्यू ॾींदे पीटीआई सरबराह इमरान ख़ान चयो त आलमी अदालत इंसाफ़ मां अहिड़े फ़ैसिले जी उमेद हुई। हुन चयो त नवाज़ ऐं भारतीय वज़ीर आज़म मोदी विच में लाॻापनि खां सभु वाक़िफ़ आहिनि। इमरान ख़ान चयो त जंदाल जे मक़सद सां पाकिस्तान आयो हो, इन में अॼु कामयाब थी वियो। थी सघे थो कलभूषण बाबति फ़ैसिले ते मैच फिक्स हुजे। संदसि चयो त मोदी हमेशह पाकिस्तान ख़िलाफ़ ॻाल्हायो आहे। संदसि पॉलिसी पाकिस्तान खे गैर मुस्तहकम करण जी आहे। इमरान ख़ान चयो त भारत पाकिस्तान ख़िलाफ़ पाड़ेसरी मुल्कनि खे बि इस्तेमाल करे पियो। पीटीआई सरबराह चयो त वज़ीर आज़म गॾियल क़ौमनि में कलभूषण जो नालो बि न वरितो, जिन त हू दहशतगर्दी में मुलविस रहियो ऐं इन जा सबूत बि आहिनि। पाकिस्तान जूं अहिड़ियूं ख़राब हालतूं कॾहिं न आहिनि रहियूं। संदसि चयो त मुल्क खे अंदरि ॿाहिरि खां खोखलो कयो पियो वञे। पाकिस्तान अंदरूनी तौरु मज़बूत हुजे हा त पड़ी पॉलिसी बि मज़बूत हुजे। पीटीआई सरबराह इमरान ख़ान चयो त पानामा केस ते फ़ैसिले बाद वज़ीर आज़म खे इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे हा। 22 मई ते ख़दशा ख़तम थी सघनि था या वधी बि सघनि था। वफ़ाक़ी वज़ीर बीएनपी जे सरबराह मीर हासिल बिज़न जे ग्वादर वाक़े ते सिंधी क़ौम खां माफ़ी वठंदे चयो आहे त भारत खे ख़ुशि करण लाइ बलूचिस्तान जे आज़ादी पसंद सिंधी नौजवाननि खे निशानो बणायो वियो। हैदराबाद प्रेस क्लब में मैट प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हुन चयो त सिंधी ऐं बलोच ॿ अहिड़ियूं क़ौमूं आहिनि जिन जो माज़ी में हिक ॿिए मथां एतमाद रहियो आहे, पर हिकु ॾहाके खां बलूचिस्तान हिकु साज़िश जो शिकार आहे ऐं बलोचनि जी आज़ादी पसंदनि खे सिंधियुनि ख़िलाफ़ इस्तेमाल कयो पियो वञे। संदसि चयो त बलूचिस्तान में भारत जी मदाख़लत वधी वई आहे। कुझु ॾींहं अॻु भारतीय वज़ीर आज़म मोदी हिकु प्रोग्राम में ख़िताब दौरान चयो हो त बलूचिस्तान खेसि पुकारे रहियो आहे, जंहिंखां पोइ सिंधी पुरतनि खे क़त्ल करण वारो वाक़ियो पेश आयो आहे। हुन चयो त दहशतगर्दनि तरफ़ां बेगुनाह माण्हुनि खे मारण जो ही पहिरियों वाक़ियो पेश नाहे आयो, पर अहिड़ा ॿिया बि केतिरे वाक़िया पेश ईंदा रहंदा आहिनि। नेशनल पार्टी जे 50 खां वधीक कारकुननि खे इन दहशतगर्दनि क़त्ल कयो आहे। वाक़े जी जांच लाइ कमेटी जोड़ी वई आहे।
हुन चयो त सिंधी ऐं बलोच तारीख़ तौर हिकु पेश थी रहिया आहिनि। इन्हनि जी अलॻि हुजण वारो कॾहिं बि फ़र्क़ु महसूसु नाहे थियो, पर 10 सालनि खां बलूचिस्तान में हालतूं ख़राब कयूं पियूं वञनि, जंहिंमें सिंधियुनि सां गॾु पंजाबियुनि ऐं पख्तूननि खे बि निशानो बणायो वियो आहे। सियासी पार्टी ऐं अदीबनि, दानिशवरनि, शाइरनि ऐं सहाफ़ियुनि खे बलूचिस्तान में वधंदड़ दहशतगर्दी ऐं इंतहा पसंदी जो मुक़ाबिलो करणो पवंदो। उन मौक़े ते मुस्लिम लीग नून अॻवान शाह मोहम्मद शाह ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। नाज़रीन, पाकिस्तान गणप खाते जे कमिश्नर आसिफ बाजवा चयो त मुल्क में शफ़ाफ़ नमूने आदमशुमारी थी रही आहे, जंहिंजो ॿियो मरहलो मुकमल थियण बाद 2 महीननि अंदरि डेटा रिपोर्ट पधरी कई वेंदी। घारे में क़ाइम आदमशुमारी मर्कज़ जे दौरे बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे आसिफ बाजवा चयो त मुल्क में थींदड़ 6 आदमशुमारी खे 2 हिसनि में विरायो वियो आहे। पहिरीं मरहले में पाकिस्तान जे 62 ज़िलनि ऐं ॿिए मरहले में 88 ज़िलनि 2 ब्लॉकनि ते हिकु एनवीमेटर ज़रिए घरशुमारी जा मरहला मुकमल करे आदमशुमारी जो कमु शुरू कयो वियो आहे। संदसि चवण त आदमशुमारी जा 2 मरहला मुकमल करे हतमी आदमशुमारी जी डेटा 2 महीननि ताईं मुकमल कई वेंदी। संदसि वधीक चवणो हो त काकान जे इलाइक़नि में बर्फ़बारी सबबि 12 ब्लॉक मुतासिर थिया, जिन खे पिणु हाणे मुकमल कयो वियो आहे। इन खां सवाइ फाटा जे 3 एजेंसीज़ औरंगज़ई, नॉर्थ वज़ीरिस्तान ऐं साउथ वज़ीरिस्तान में मुतासिर थियल कमु पिणु ॿीहर शुरू कयो वियो आहे। हुन चयो त सरहद वारनि इलाइक़नि में फ़ौजी कार्रवाइनि सबबि आदमशुमारी जो कमु रुकियल आहे। इन खां अलावा बलूचिस्तान जे समूरनि इलाइक़नि में आदमशुमारी जो कमु बहितर अंदाज़ में जारी आहे। उन मौक़े ते आदमशुमारी खाते सिंध जे कमिश्नर अब्दुल अली मेमण चयो त सूबनि खे ख़दशा आहिनि त आदमशुमारी सबबि मादरी ज़बान ते असर पवंदा। सूबनि जा मामला संदन असल आबादी ते दारोमदार रखनि था। आदमशुमारी में ॿोली बाबति ख़ाननि में तफ़सील सां लिखियो पियो वञे। पाकिस्तान आदमशुमारी जे कमिश्नर आसिफ बाजवा घारे सेंटर जो दौरो करण बाद शहर जो दौरो करे माण्हुनि खां आदमशुमारी बाबति मालूमात पिणु वरिती। नाज़रीन, पिंगरियो में मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जे उहिदेदारनि ऐं कारकुननि पारां पीपल्स पार्टी में शामिल थियण जो ऐलान कयो वियो। फंक्शनल लीग जे शेर मोहम्मद कोसो, नवाज़ लीग के डॉक्टर मोतीराम ऐं जसकम जे नज़ाकत जरवार पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻवान मीर रिहान सां मुलाक़ात करे सभई साथियुनि समेत पीपल्स पार्टी में शामिल थियण जो ऐलान कयो। उन मौक़े ते मीर रिहान पीपल्स पार्टी में शामिल थींदड़ अॻवाननि जी आजियां कंदे चयो त पीपल्स पार्टी शहीदनि जी पार्टी आहे, जे अवाम जे मफ़ादनि ख़ातिर हमेशह हुक्मराननि सां मुक़ाबिलो कयो आहे, जे करे अवाम पीपल्स पार्टी में शामिल थी रहियो आहे। संदसि चवणो हो त ईंदड़ हुकूमत पीपल्स पार्टी जी आहे। अवाम मुख़ालिफ़नि खे चूंडनि में वॾी अक्सरियत सां शिकस्त ॾेई बिलावल भुट्टो ज़रदारी खे वज़ीर आज़म बणाईंदो। हुन वधीक चयो त अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जे महिनतनि सां पार्टी अॻु खां बि वधीक मज़बूत थी रही आहे ऐं मुख़ालिफ़ सिफ़ में बीठल माण्हू संदसि अवाम दोस्त पॉलिसियुनि ते एतमाद करे पीपल्स पार्टी में शामिल थी रहिया आहिनि। गेरेले में मुस्मात राबिया शाह जी बाज़ियाबी लाइ वहदतुल मुस्लिमीन पारां 6 ॾींहं बाद एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। उन मौक़े ते मौलाई ख़ैर मोहम्मद सुलंगी, सैयद अब्दुल रहमान शाह, अयाज़ अली शाह ऐं सफ़दर अली शाह एहतजाज कंदे चयो त जागीरानी बिरादरी जे बाअसर हथियारबंदनि घर ते हमिलो करे घर भातियुनि खे यरगमाल बणाए मुस्मात राबिया खे अगवा कयो ऐं फरार थी विया। संदन चयो त बाअसरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण बावजूदि पुलिस अञा ताईं को बि तहरुक न वरितो आहे। एहतजाज कंदड़नि इल्ज़ाम हणंदे चयो त गेरिलो पुलिस जवाबदार दुर खां रिश्वत वठी कंहिं केस तां हथ खणण लाइ धमकाई रही आहे। उन्हनि वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे अपील कई त बाअसरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे हथियारनि जे ज़ोर ते अगवा कयल नारी खे बाज़ियाब कराए इंसाफ़ फराहम कयो वञे। नाज़रीन, लाहौर खां कराची वेंदड़ पाकिस्तान एक्सप्रेस मां निंगरी किटी ज़ख़्मी थी पई, ॻणिती जोगी हालत में अस्पताल दाख़िल करायो वियो। लाहौर खां कराची वेंदड़ पाकिस्तान एक्सप्रेस रेलगाॾी जी बोगी नंबर 16 मां 320 किलोमीटर वटि 4 सालनि जी ॿाड़ी नूर फातिमा धीअ महमूद शाकिरी सख़्त ज़ख़्मी थी पई। नवाबशाह पुलिस खे ज़ख़्मी हालत में खणी PMU अस्पताल नवाबशाह ट्रामा सेंटर में दाख़िल करायो। ॿाड़ी जे इलाज खां पोइ संदसि हालत सुधरंदड़ आहे। ॿाड़ी ऐं संदसि ख़ानदान जो तालुक़ सियालकोट सां आहे। आबपाशी खाते जे मुतहदा फेडरेशन ट्रेड यूनियन पारां मुतालबनि जी मञता लाइ एहतजाजी रैली कढी वई। रैली जी अॻुवाणी मज़दूर फेडरेशन जे सूबाई जनरल सेक्रेटरी राणो ख़ान जतोई, नुसरत डिवीजन जे सदर ग़ुलाम हैदर ज़रदारी ऐं अब्दुल रशीद ख़ास ख़ैली कई। रैली में शरीक कारकुननि नवाबशाह प्रेस क्लब साम्हूं पहुची धरणो हणी मुतालबनि जी मञता लाइ नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मीडिया आदो दाहींदे राणो ख़ान जतोई बशीर अहमद लाशरी चयो त आबपाशी जा नंढा मुलाज़िम गुज़िरियल केतिरनि सालनि खां पंहिंजी बुनियादी हक़नि टाइम स्केल फोती घोटासन कोटा ऐं अपग्रेडेशन लाइ मुसलसल एहतजाज कंदा रहिया आहिनि, पर को बि ॿुधण वारो न आहे। हाई कोर्ट सखर संदनि हक़ में फ़ैसिलो भरे चुकी आहे। जॾहिं त अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पिणु इन्हनि जी एहतजाज जो नोटिस वठी सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल ऐं सेक्रेटरी खे मसइला फौरी तौर ते हल करण जी हिदायत कई, पर को बि खड़ थियल न निकितो आहे। अॻुवाणनि अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां मुतालबो कयो त आबपाशी जे सेक्रेटरी खे हाई कोर्ट सखर पारां ॿुधायल फ़ैसिले ते फौरी तौर ते अमल दरामद कराइण लाइ पाबंद बणायो वञे।
नाज़िर खिपरे भरिसां अमर गुरु गोपाल अलमारूफ खोड़े वारे साईं जी 75वीं वरसी जो मेलो खोड़े दरबार ते मल्हायो वियो। इन हवाले सां पेश आहे अब्दुल रज़ाक राजपूत जी इहा रिपोर्ट। खिपरे भरिसां अमर गुरु गोपाल अलमारूफ खोड़ी वारे साईं जी 75वीं वरसी जो मेलो खोड़ी दरबार ते मल्हायो वियो। मेले ख़ातिर खोड़ी दरबार खे रंगीन बिलबन झालरनि सां सुहिणे नमूने सिंगारियो वियो हो। मेले में ॾे तोड़े परॾे मां अमर गुरु गोपाल जे शेवकनि, प्रेमियनि, भक्तनि, औरतनि, मर्दनि ऐं ॿारनि वॾे तइदाद में शिरकत करे आनंद हासिल कयो। 7 ॾींहनि ताईं जारी रहंदड़ मेले में 7 ई ॾींहं इंतज़ामिया पारां भंडारो हलायो वियो हो। मेले में दुबई मां आयल भक्तनि विनोद कुमार ऐं पवन कुमार भक्ति करे प्रेमियनि खे आनंद ॾिनो। मेले में आयल शेवकनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॼुकल्ह जी इंता पसंदी ऐं नफ़्सा नफ़्सी जे दौर में गुरु जी समाधि ते अची इंतिहाई सुकून महसूस करे आनंद हासिल कंदा आहियूं। जॾहिं त मेले जे आख़िरी राति अमर गुरु गोपाल जे अंगण ते सूफ़ियाणी महफ़िल मुनक़द कई वई, जंहिं में सूफ़ी फनकार ख़ालिद भट्टी पंहिंजा सूफ़ियाणा कलाम ॻाई शेवकनि ते सहर तारी करे छॾियो। जॾहिं त मेले दौरान सिक्योरिटी जा सख़्त नाज़िर हिन जो बुलेटिन पंहिंजे पुॼाणे ते पहुतो। हर वक़्तु अपडेट लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट अवामी आवाज़.com।